अहम ख़बर आहे नाज़रीन अवां खे आगाह कयूं पिया नवंदरो खां। नवंदरो लॻे मेतला ॻोठ में रूपोश जवाबदार जी मौजूदगीअ वारे ॻुझे इतला ते DSP नवंदरो हामिद जुमाणीअ जी अॻुवाणीअ में पुलिस कार्रवाई करे हिक जवाबदार महमद इस्माइल मेतलो खे गिरफ़्तार करे वरितो। जिते गिरफ़्तार जवाबदार खे पुलिस खां छॾाइण लाइ ॻोठाणनि ऐं पुलिस में शिकतान पैदा थी वई ऐं ॻोठाणा पुलिस खे हथे पइजी विया। पुलिस ऐं ॻोठाणनि विच में थियल चक्रियुनि दौरान ॻोठाणनि हिक पुलिस अहलकार वहीद सुमरो खे पकड़े राइफल खसे अहलकार खे यरगुमाल बणाए वरितो। पैदा थियल अहिड़ी सूरतहाल बैदि वधीक पुलिस नफ़री तलब कई वई, जिते लारकाने ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस अटालन पहुची सूरतहाल ते कंट्रोल करे वरितो, जितां गिरफ़्तार कयल जवाबदार महमद इस्माइल मेतलो खे पकड़ियल हथियार समेत ॻुझे हंधि मुंतक़िल करे छॾियो आहे। जॾहिं त जवाबदार जे मुंतक़िलीअ बैदि ॻोठाणनि यरगुमाल बणायल पुलिस अहलकार वाहिद सुमरो खे आज़ाद करे छॾियो। होॾां गिरफ़्तार कयल जवाबदार क़त्ल जे 2 केसनि समेत 7 मुख़्तलिफ़ केसनि में पुलिस खे घुर्बल हो। आख़िरी इतलान ताईं पुलिस संदसि गिरफ़्तारी ज़ाहिर नाहे कई ऐं हथ आयल हथियार पुलिस तहवील में वठी छॾियो आहे।